जे लाए तैयार थी वञो ओ इत्काब खां परे भजण वारो मेहरबानी करे इत्काब जी तैयारी कयो अलाए बे रमजान ताईं हयाती साथ दे अलाए न शैतान जे धोखे में न जो त बे रमजान में इत्काब में वेंदा मां अमड़न के मां भेनरन के मां न्याणन के सभिनी के ता भाइरन के नौजवानन कोड़न सभिनी के गुजारिश करावा इत्काब में वेहो मस्जिदन में वेहो घरन में इत्काब जो मणियो भेनर तमाम कन वाह जो इत्काब जी इबादत में मज़ो आ वाह जो इत्काब में अल्लाह राज़ी थींदो आ वाह जो इत्काब में अल्लाह बाज नसीब फरमाइंदो आ नबी ज़ैन फरमायो जेको इत्काब में वेंदो अल्लाह से कबूल पियल बिन हज बिन उमरन जो सवाब तो नसीब फरमाए ऐं लैलतुल क़द्र वारी रात जो सवाब भी नसीब तो फरमाए अञा शाख बेता गयो मुज़री बिरादरी वारो ओ बिन क़ौमन सां ताल्लुक़ रखण वारो मेहरबानी करे ये ॾींहं मस्जिद लाइ वक़्फ़ कयो अल्लाह लाइ वक़्फ़ कयो पंहिंजे लाइ वक़्फ़ कयो पंहिंजे हिन नफ़ीस ऐं नाज़ुक जिस्म खे क़ब्र जे अज़ाब खां बचाइण जे लाइ जहन्नम जी बाहि खां बचाइण जे लाइ ये 10 ॾींहं मस्जिद जे हवाले कयो इत्काब जे हवाले कयो मन अल्लाह न इत्काब जे सदके रहम जी नज़र फरमाए जहन्नम जी बाहि खां बचाए जन्नत वारो बणाए छॾे ज़वाता अफ़नान फ़बई आलाए फ़बई आलाए फ़बई आलाए फ़बई आलाए रब्बिकुमा तुकल्लिबान अञा वॾे आवाज़ सां नबी सैयद पाण इत्काब में वेंदा नबी सैयद सब चो बख्शल बख्शायला जो छो वेंदा ता असांखे शौक़ ॾिराइण जे लाइ पाण जॾहिं नबी साईं जी ज़िंदगी में आख़िरी रमज़ान गुज़रियो उन रमज़ान में नबी साईं 20 ॾींहं इत्काब में वेठा अल्लाह जा बानो तव्हां 10 ॾींहं नथा वेही सघो मस्जिदियूं रोवन थियूं वेचारी अल्लाह न इत्काब लाइ माण्हू था मिलनि मस्जिद खे न निमाज़ लाइ माण्हू था मिलनि मस्जिद खे रोए थी वेचारी मस्जिद रोए तो कुरान मजीद के पढ़ण वारा नथा मिलनि कुरान जे ॿुधण वारा नथा मिलनि अलाए शादी मुसलमाननि खे मस्त ऐं मलंग थिया घुमंदा दावत रोवन जो रमज़ान जूं रातियूं इबादत करण वारा नथा मिलनि वतन दा नाइट क्रिकेटियूं खेॾंदा रात जो नौजवान छोकरा ओ पागल हुए रमज़ान जो महीनो रमज़ान जूं रातियूं क्रिकेट लाइ न आहिनि रांदि खेॾण जे लाइ न आहिनि रमज़ान जूं रातियूं सजदनि जे लाइ हे रमज़ान जूं रातियूं इबादत जे लाइ हे रमज़ान जूं रातियूं रुकन क़याम करण जे लाइ नमाज़ पढ़ण जे लाइ क़ुरान जी तिलावत करण जे लाइ छा ते चरिया थिया हो छाजूं क्रिकेटियूं छा भला 11 महीना तव्हांखे क्रिकेट जो टाइम नथो मिले तव्हांखे जी रमज़ान जो महीनो मिलियो आहे ओ पागल पाण संभालियो नौजवानों पाण संभालियो हे वक्त तो इन रातन में क्रिकेट न खेडो मस्जिद में जो आमने भेनरन के अर्ज़ कया मुसल्लन दे बिहो कुरान जो लोलियों जो पंहिंजो रब परचायो अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान
अल्लमहुल बयान अश्शम्स वल कमर बिहुस्बान वन्नज्मु वश्शजरु यस्जुदान वस्समाअ रफ़अहा ववज़अल मीज़ान अल्ला तत्गऊ फिल मीज़ान वक़ीमुल वज़न बिल क़िस्त वला तुख़्सिरुल मीज़ान। अञा वॾे आवाज़ सां जेके क़ुरान जा आशिक़ वेठा वॾे आवाज़ सां अल्लाह जी ज़ात जो कसम आहे हेॾे नेरियो हे क़ुरान मजीद मुंहिंजे हथनि में आहे मां मथे थो धरां। हूअं त नबी साईं जन रातनि में जागंदा हा पर अम्मा आशा फरमाए थी रमज़ान में त सफ़ा नबी साईं जन रातनि जो न सुम्हंदा हा सॼी सॼी रात मां नबी साईं खे ॾिसंदी हुअसि नमाज़ में साईं जन जा पेर मुबारक सुॼी वेंदा हा सॼी सॼी रात नबी साईं जन रमज़ान वारे में नमाज में कुरान जी तिलावत कंदा बिन बिन रकातुनि में नबी साईं जन सॼे कुरान शरीफ़ जो ख़त्मो पूरो करे वठंदा। अॼु अलाए छा थी वियो आहे मुस्लमाननि खे नथी वणे नमाज नथो वणे कुरान मजीद नथो वणे दीन नथो वणे इस्लाम नथो वणे कलमो भी भरण नथो अचे मुस्लमान चङा भला कलमो सही नथा पढ़ी सघनि चङा भला मुस्लमान जिन खे नमाज जे फर्ज़न जी ख़बर न आहे चङा भला माण्हू जनाज़े नमाज जी पढ़ण जी ख़बर न आहे चङा भला माण्हू जनाज़े नमाज जी दुआ जी ख़बर न आहे चङा भला माण्हू ईदनि जी नमाज जी पढ़ण जी ख़बर न आहे ईदनि जी तकबीर जी ख़बर न आहे। ओ मुसलमानो छा थी वियो आहे तव्हांखे चङा भला माण्हू बाथरूम में वञण जी दुआ नथी अचे बाथरूम मां निकिरण जी दुआ नथी अचे चङनि भलनि खे अल्लाह अकबर कबीरा हा दीनदारी न आहे दुनियादारी तमाम घणी अची वई आहे मुसलमाननि में अॼु दीन मुसलमाननि में लभे नथो दीन वेचारो यतीम थी वियो आहे दीन वेचारो लावारिस थी वियो आहे अॼु नाले जा प्यारे नबी मोहम्मद करीम जा आशिक़ था नज़र अचनि अॼु नाले जा हज़रत अलीउल मुर्तज़ा जा परवाना था नज़र अचनि अॼु नाले जा हुसैनी सॾाइण वारा पिया नज़र अचनि अॼु नाले जा आल बैतनि जा हुबदार सॾाइण वारा था नज़र अचनि अॼु नाले जा पीरनि फ़क़ीरनि वलियनि कुतुबनि गौसनि अफ़ज़ालनि जा परवाना नज़र था अचनि अॼु नाले जा पीरान पीर साईं अब्दुल क़ादिर जीलानी कुतुब रब्बानी जा आशिक़ था नज़र अचनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो हज़रत पीरान पीर एॾो त अल्लाह जो परवानो हो एॾो त मस्जिद जो आशिक़ हो एॾो त नमाज़ जो परवानो हो क़ुरान जो आशिक़ हो जो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे किताबनि में थो अचे हज़रत पीरान पीर 40 साल रातनि जा इशा वारे वुज़ू सां फजर जी नमाज़ पढ़ाई छो त नमाज़ इशा जी पढ़ी हज़रत पीरान पीर सुम्हंदो न हो निंड न कंदो हो आराम न कंदो हो सॼी सॼी रात मस्जिद में सॼी रात क़ुरान जी तिलावत में सॼी रात सजदनि में रुकन में वरी न साॻी वुज़ू सां फजर जी नमाज़ बि अदा कराईंदो हो इहा हज़रत पीरान पीर जी मोहबत हुई नमाज़ सां इहा हज़रत पीरान पीर जी मोहबत हुई अल्लाह सां सजदनि सां रुकन सां वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा ततजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाजिअ यदऊना रब्बहुम खौफन व तमअन व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। अञा वॾे आवाज़ सां जेके क़ुरान जा सच्चा आशिक़ वेठा वॾे आवाज़ सां अल्लाह जो वास्तो तो संभालियो सियाणा थियो वक़्तु तो
सच्चा नबी साईं जा आशिक़ थियो इंशाअल्लाह। सच्चा